अटे ते चटी था आयो इलेक्शन में मुकाबलो असा क्यों तहां के वडेरा था वणन बल्दियात में मुकाबलो असा क्यों तहां के वडेरा था मां वारा मौलवी भी हाणे वडेरन जा आदी थी पे न मां काडे वजा हाणे घोटकी में फैसला मां पाण कंदुस मारा मौलवी न कंदा तहां जो है मुझो हाणे बराह रास्त राब्तो रहंदो हाणे घोटकी में कैसा ठहणो आ कैसा रहणो आ फैसलो मां कंदुस घोटकी में कैसा ठहणो आ कैसा रहणो आ फैसलो साईं अब्दुल कयूम कंदो मौलवी वतन वडेरन जे बंगलन जा तवाफ कंदा तहां के मां जेका इख्तियार न था हुनन जो नाजायज फायदो वरतो हाणे सभिनी को इख्तियार वापस वठंदुस फैसला सब मां पाण कंदुस ठप्पा तीर ते जवाब मौलवी दे ठप्पा वडेरे ते जवाब मौलवी दे सिंध जो आवाम जवाब उन्हनि खां वठे जिनके उन्हनि मुंतखब कयो 2018 जे इंतखाबात में भी घोटकी में इन्हनि भौतारनि जे खिलाफ इलेक्शन साईं अब्दुल कयूम हालेज भी विड़ी ही लार करने में इलेक्शन शहीद खालिद महमूद सुमरे जे रद्द विड़ी ही बल्दियात में इलेक्शन भी जमीयत उलमा विड़ी ही ईंदड़ इलेक्शन में भौतारनि जे खिलाफ असां विढ़ंदासीं फैसलो अवाम खे करणो आहे मौलवियुनि ते एतमाद था कनि या भौतारनि खाननि नवाबनि ऐं सरदारनि ते एतमाद था कनि फैसलो तहां खे करणो फैसलो अवां हा इक़्तिदार जमात जे हवाले कयो हा इक़्तिदार जमीयत उलमा जे हवाले कयो हा इक़्तिदार मुझे मौलवियुनि खे ॾियो पोइ जेकॾहिं अटो महांगो थिए त तहां जा हथ मुंहिंजी ॻिची हा इक़्तिदार जमीयत उलमा जे सिंध हवाले करे पोइ नौकरी खपे त तहां जा हथ मुंहिंजी ॻिची हा इक़्तिदार जमीयत उलमा जे हवाले कयो पोइ कंहिं अस्पताल में मरीज तड़पी तड़पी मरे तहां जा हथ मुंहिंजी ॻिची हा इक़्तिदार जमीयत उलमा जे हवाले कयो पोइ स्कूल में गरीब जे पुट के तालीम न मिले तहां जा हथ मुंहिंजी ॻिची हा इक़्तिदार जमीयत उलमा जे हवाले कयो कराची का कश्मीर ताईं सिंध जो 1 इंच भी कंहिं धारे के खपी करे मिले।